वारिस चाणका अस्पताल खणाए पहुता। सड़ी ज़ख़्मी थियल ॿारड़ी खे कराची मुंतक़िल कयो पियो वियो त रस्ते में फ़ौत थी वई। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। लाड़काने में घर अंदर माचिस जी तीली मां बाहि लॻण सबबि ॿारड़ी सड़ी फ़ौत थी वई आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। लाड़काने में घर अंदर माचिस जी तीली मां बाहि लॻण सबबि ॿारड़ी सड़ी फ़ौत थी वई आहे। सड़ी ज़ख़्मी थियल 5 सालनि जी ॿारड़ी हिना तुंजो खे वारिस चाणका अस्पताल खणाए पहुता। सड़ी ज़ख़्मी थियल ॿारड़ी खे कराची मुंतक़िल कयो पियो वियो त रस्ते में फ़ौत थी वई। ही अहम ख़बर ऐं अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं लाड़काने खां त लाड़काने में घर अंदर माचिस जी तीली मां बाहि लॻण सबबि ॿारड़ी सड़ी फ़ौत थी वई आहे। सड़ी ज़ख़्मी थियल 5 सालनि जी ॿारड़ी हिना तुंजो खे वारिस चाणका अस्पताल खणाए पहुता। सड़ी ज़ख़्मी थियल ॿारड़ी खे कराची मुंतक़िल कयो पियो वियो त रस्ते में फ़ौत थी वई। लाड़काने में घर अंदर माचिस जी तीली मां बाहि लॻण सबबि ॿारड़ी सड़ी फ़ौत थी वई आहे। सड़ी ज़ख़्मी थियल 5 सालनि जी ॿारड़ी हिना तुंजो खे वारिस चाणका अस्पताल खणाए पहुता। सड़ी ज़ख़्मी थियल ॿारड़ी खे कराची मुंतक़िल कयो पियो वियो त रस्ते में फ़ौत थी वई। तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काने में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ ज़फ़र अबड़ो खां। ज़फ़र, आगाह कजो त माचिस जी तीली मां बाहि लॻण सबबि ॿारड़ी फ़ौत थी वई आहे। छा अपडेट आहे हिन बाबति? जी बिल्कुल, ही लाड़काने शहर के भैंस कॉलोनी वाले इलाके में घर अंदर माचिस जी तीली मां बाहि लॻण सबबि ॿारड़ी 5 वारनि जी हिना तुंजो उहा जेको आहे सो ज़ख़्मी थी पई सख़्त, जंहिंखे लाड़काने अस्पताल जे हासन वारे शोबे में आंदो वियो। हिते जेको आहे सो तिबी इमदाद ॾियण खां पोइ हुनखे हालत नाज़ुक हुअण सबबि कराची मुंतक़िल कयो वियो। रस्ते में पखे जे भरिसां जेको आहे सो उहा ॿारड़ी फ़ौत थी वई आहे। उनजे वारसनि जो चवणु आहे त उन्हनि जीअं ई हुनखे ज़ख़्मी हालत में अस्पताल आंदो त उते उन्हनि खे काफ़ी वेट करायो वियो ऐं डॉक्टरनि हुते ध्यानु ॾिनो। हुते बर्न वार्ड वग़ैरह कोन्हे, जंहिंजे करे हुननि खे ॾुखियाई पेश आई। हुनजी ॿारड़ी जेको आहे सो फ़ौत थी वई ऐं हुनजे हिन वाक़े सबबि हुननि जे घर में जेको आहे सो रोज़ ॾाढो मची वई ऐं लाश जेको आहे घर वापसि भैंस कॉलोनी खणाई।